जैकबाबाद में मुहर्रमुल हराम के हवाले से इंतज़ामिया पारां कहिड़ा कहिड़ा इंतज़ामात कया विया आहिनि। इन बारे में असां शिया अॻवाननि सां ॻाल्हाईंदासीं तो हू इंतज़ामिया पारां कयल इंतज़ामनि मां केतिरा मुतमइन आहिनि ऐं इन हवाले सां असां DC जैकबाबाद मोहम्मद यूसुफ शेख सां भी ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां तफ़सील मालूम करण जी कोशिशि कंदासीं त उन्हनि कहिड़ा कहिड़ा इंतज़ामात कया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैकबाबाद में असां पहिरियां ई मीटिंग कराए ऐं कॉन्टिजेंसी हिकिड़ो पूरो प्लान ठाहियो हुयोसीं। सभई उलमा अकराम बि उन में गॾु हुया असां सां ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा उलमा अकराम गॾु हुआ ऐं उन खां अलावा जेके ज़िमेदार ऑफिसर्स आहिनि उहे बि असां सां गॾु हुआ। सभ खां पहिरियां असां जेको डिस्ट्रिक्ट जो कंट्रोल रूम हूंदो आहे जंहिंमें सभई डिस्ट्रिक्ट जे हेड्स जा रिप्रेज़ेंटेटिव वेंदा आहिनि उन खे एस्टेब्लिश कयोसीं जेको असांजो 24/7 जे तहत कमु कंदो आहे। हींअर असां वटि स्टैंड बाय उन ई कंट्रोल रूम सां गॾु फायर ब्रिगेड ऐं असांजी एम्बुलेंस ऐं उन खां अलावा जेका इमरजेंसी ड्यूटी गैस ऐं इलेक्ट्रिसिटी सप्लाइज़ जा जेके इदारा आहिनि उहे बि गॾु हूंदा आहिनि ताकी कंहिं बि सूरत में का बि अहिड़ी एमरजेंसी थी वञे त उहे उन वक़्तु ई फ़ौरन उहो जेको मसइलो आहे उहो हल करे सघनि। हिकिड़ो तरफ़ इहो आहे, ॿिए तरफ़ जेके असांजा रूट्स आहिनि मुख़्तलिफ़, छो जो 9 ऐं 10 मुहर्रम ते 9 मुहर्रम ते तक़रीबन असांजा 140 खां 155 जे क़रीब काफ़िला निकिरंदा आहिनि। 10 मुहर्रम ते तक़रीबन 250 खां मतिलबु 225 खां कोई 240 जे क़रीब जेको आहे काफ़िला नंढा वॾा निकिरंदा आहिनि जिन जो रूट हिकिड़ो मुख़्तस थियल आहे। असां स्पॉट कंट्रोल रूम बि क़ाइमु कंदा आहियूं जेको फैज़ान मदीना जे स्पॉट वटि क़ाइमु थियल हूंदो आहे जिते CCTV कैमरास बि लॻल हूंदियूं आहिनि। तक़रीबन 300 खां वधीक इन रूट्स ते CCTV कैमरास लॻल आहिनि ऐं उन खां अलावा सिक्योरिटी जे हवाले सां असांजा जेके रूफटॉप जेके मॉनिटर्स आहिनि उहे बि वेठा हूंदा आहिनि ऐं उन खां अलावा ग्राउंड लेवल जी मॉनिटरिंग बि थींदी आहे। राति जो रोज़ानो सिक्योरिटी खे वधि खां वधि बहितर बणाइण जे लाइ कॉम्बिंग ऑपरेशन्स बि थींदा आहिनि त जीअं कंहिं बि क़िस्म जो को बि कोई ॿाहिरियों माण्हू कंहिं हंध ते अची थो वञे चाहींदो आहे त ख़ुसूसी तौर ते सिराए या होटल वारनि खे बि ख़बर न हूंदी आहे पर उन माण्हूअ जी हिकिड़ी मिसइंफॉर्मेशन जे करे उहे होटल वारा बि जेके हूंदा आहिनि उहे उन्हनि खे अकोमोडेट कंदा आहिनि। पर हाणे हिन वक़्तु असां ॾाढो हिन दफ़े तमामु घणो सख़्तु हिकिड़ो अमल इहो कयो आहे त जेसि ताईं ओरिजिनल शिनाख्ती कार्ड न ॾेखारे ऐं या अहिड़े क़िस्म जी का बि हुन जी मशकूक एक्टिविटी आहे त जल्द खां जल्द असांजे कंट्रोल रूम ते जेको पुलिस जो कंट्रोल रूम आहे उन ते राब्तो करे त जीअं उन जो जल्द खां जल्द हिकिड़ो एक्शन तय थी सघे। सफ़ाई सुथराई जे हवाले सां मां ॿुधाईंदो हलां त असांजा हिन भेरे लोकल बॉडीज़ जा जेके इलेक्टेड मेंबर्स हुआ उहे बि हिन वक़्तु अची विया हुआ। उन्हनि काफ़ी क़दुरु जिते कमु बि हलियो पए कुझु मुश्किलातूं हुयूं छो जो कुझु शयूं जून जुलाई में कंप्लीट करण जूं हूंदियूं आहिनि पर तंहिं हूंदे बि कुझु हंधनि ते असां कमु रोके करे जीअं रूट्स अज़ादारनि जे लाइ स्मूथ थी सघे उन्हनि खे असां यकीनी बणायो आहे ऐं अलाह ताला कंदो इंशा अल्लाह ताला जैकबाबाद सां गॾोगॾु पूरे सिंध पूरे पाकिस्तान में इंशा अल्लाह ही जेके अक़ीदत जा ॾियारा आहिनि इहे अमन अमान सां ऐं बहितर अरेंजमेंट सां गुज़रंदा। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जैकबाबाद में हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, बल्कि काफ़ी ॻाल्हियूं सुठियूं आहिनि। उन्हनि मंझां हिकु ॻाल्हि इहा आहे त जेके बि मकतब फ़िक्र जा आलम इकराम आहिनि या काबरीन जेके आहिनि जेके बि उन्हनि जा वॾा आहिनि उन्हनि जी एटलीस्ट पाण में इंटरफेथ हारमनी जंहिंखे असां हमांगी चऊं उहा आहे ऐं उन तहत नंढा वॾा मसइला हू ख़ुदि पाण में वेही करे ऐं नंढियूं अहिड़े क़िस्म जूं शयूं जेकॾहिं कंहिं का ईअं का ग़लति बयानी करे विधी को टैक्स करे विधो को सोशल मीडिया ते नादानी करे विधी या अहिड़े क़िस्म जी शयूं करे त हुननि जो पंहिंजो ई हिकिड़ो पाण में इहो तय थी वेंदो आहे ऐं बिल्कुलु ई अमन अमान सां। पर जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का शइ थींदी बि आहे त सॼी इंतिज़ामिया कठे करे ऐं जेको बि सुलह सफ़ाई वारो जेको बि अमल हूंदो आहे उहो एडॉप्ट कयो वेंदो आहे छो जो नंढड़ी हल्कियूं जेके शयूं इग्नोर करण जहिड़ियूं आहिनि उहे हिन ही असांजो जेको महीनो आहे जेके ही ॾियारा आहिनि इहे सब्र बर्दाश्त जा आहिनि ऐं इन्हनि खे जेकॾहिं सब्र बर्दाश्त जे हिकिड़े अमल सां गुज़ारिजे त ॾाढो सुठो थींदो।
पर तंहिं हूंदे बि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का बि हरकत थींदी त लाज़मी तौर ते जेके बि असांजा लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि उहे हरकत में ईंदियूं ऐं जेको बि लॉफुल एक्शन आहे उहो उन जे अॻे खंयो वेंदो। सभ खां पहिरियों मां अव्हां जे जेका चैनल मीडिया जो थोराइतो आहियां, दुआगो आहियां। अलहमदिल्ला असांजी ज़िला इंतज़ामिया DC जैकाबाद मोहम्मद यूसुफ शेख साहब तमामु हिकु बहितरीन ऑफिसर आहिनि, इंतहाई फज़ शुनास हमदर्द शहरवासियुनि सां उन जो हिकिड़ो सुठो ताउन रहियो आहे हमेशह। ऐं उन जे हवाले सां जेके ऑल डिपार्टमेंट जी मीटिंग थींदी आहे उन्हनि हिकिड़ी टीम ठाही आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो बहितरीनु सहकार आहे। उन सां गॾु SSP जैकाबाद डॉक्टर सुमेर नूर साहब भी तमामु बहितरीनु ऑफिसर आहिनि, बहादुर ऑफिसर आहिनि, इंतहाई शरीफ़ुल नफ़्स ऑफिसर आहिनि। उन्हनि जो बि बहितरीनु असां सां ताउन आहे। ऐं ख़ासि तरह असांजा महिरबान नौमुंतख़ब चेयरमैन मीर ग़ुलाम अब्बास जखरानी साहब, उनजो बहितरीनु ताउन आहे, तमामु बहितरीनु ताउन आहे तमामु अज़ादारान इमाम हुसैन सां जे रूट्स मजलिस इमाम बारगाहूं जिथे जिथे बि उन्हनि जी ज़िमेदारी बि आहे। उन्हनि जी सॼा जेके नौमुंतख़ब काउंसलर आहिनि उहे कमु कनि था ॾींहुं राति हिकु करे। ऐं ख़ुदि मीर एजाज़ ख़ान जखरानी साहब जेके असांजा फ़ख़्रे जैकाबाद आहिनि, फ़ख़्रे सिंध आहिनि, उन्हनि जी जूं बि वॾियूं ख़िदमात आहिनि, उहे ख़ुदि निगरानी कनि था मुहर्रमुल हराम जे जुमिला प्रोग्रामनि खे। ऐं उन सां गॾोगॾु असांजा समाजी जेके बि मुख़िर हज़रात आहिनि, बिलख़सूस हाजी शेरमंद मुग़री साहब, उहे त सॼो साल आवाम जी शहर जी ख़िदमत कनि था, पर ख़ासि तरह मुहर्रमुल हराम में उन जूं ख़िदमतूं बि जेके आहिनि उहे बि जस जे लाइक़ु आहिनि। अलहमदिल्ला असां मुतमइन आहियूं जेके बि इंतिज़ामात आहिनि उहा पहिरियां खां बि बहितर आहिनि अलहमदिल्ला। मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि त असां सभु मुस्लमान आहियूं ऐं क़ुर में बि वाज़े तरीक़े सां आयत आहे त तव्हां अल्लाह जी रस्सी खे मज़बूती सां थामो, फ़िरके वारनि गुरोहनि में तक़सीम पाण खे न कयो। असां सुन्नी हुजूं, शिया हुजूं, देवबंद हुजूं, सभु पाण में भाइर आहियूं। असां सभु गॾिजी करे हज अदा कंदा आहियूं हिकिड़ी काबतुल्लाह में। असांजो अल्लाह बि हिकु आहे, नबी बि हिकु आहे, किताब क़ुर मुबीन बि हिकु आहे। असां सभु खे खपे त असां पाण में यकजहती पैदा कयूं, इतिहाद बैनुल मुस्लिमीन खे फ़रोग़ ॾियूं, पाण में मोहबतनि खे आम कयूं। ऐं इमाम हुसैन सभु जो आहे, इन में को बि ट्विटर हलाइणु, मैसेज हलाइणु या को वीडियो वायरल करणु त इहो सुठो अमल न आहे। सभिनीनि खे खपे त सभु इमाम हुसैन खे ख़िराज तहसीन पेश कनि, पंहिंजी तमामु तर तवनाई, पंहिंजो तमामु तर टाइम ऐं जेको बि उन्हनि खां थी सघे थो त उहे इमाम हुसैन खे यादि कनि, इमाम हुसैन जे लाइ पंहिंजो टाइम वक़ुफ़ु कनि, इमाम हुसैन खे ख़िराज तहसीन पेश कनि। मां इहा ई दावत उन्हनि खे ॾींदुसि त अचो गॾिजी इमाम हुसैन जे ग़म खे मल्हायूं। इमाम हुसैन सभु जो आहे, हीअ ग़म सभु जो आहे। ओवरऑल सॼे पाकिस्तान जे अंदरि पर सॼी दुनिया जे अंदरि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ग़म जे सिलसिले में उनजी शहादत खे मल्हाइण जे लाइ हर मकतब ऐं फ़िक्र जेको आहे पंहिंजे नज़रिए मुताबिक़ कमु हलाए थो पियो। ख़ुसूसन आज़ादरणी इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे असांजे जैकाबाद शहर जे अंदरि मुख़्तलिफ़ क़ाफ़िला जेके आहिनि उहे अॼोके ॾियारे ते निकिरंदा, जंहिंमें ताबूत ऐं ताज़िया ऐं सुलझना हूंदा। इन सिलसिले में जेकी मीटिंग्स असांजी थियूं आहिनि इंतिज़ामिया सां, जंहिंमें पहिरीं मीटिंग वीडियो कॉल ते जनाब डिप्टी कमिश्नर साहब जन जे ऑफिस में, उहा असांजी थी कमिश्नर साहब सां ऐं DIG साहब सां, जंहिंमें रीजन्स जा जेके बि असांजा असला हुया उन्हनि जी जेकी मीटिंग थी, उन में कुझु ॻाल्हियूं साम्हूं आयूं जेके असीं पेश कयूंसीं, कुझु ख़दशात हुया, कुझु ॻाल्हियूं हुयूं। उनखां बाद ॿी मीटिंग जेकी असांजी थी उहा IG साहब सां थी, जेकी वीडियो कॉल ते SSP साहब जन जे ऑफिस में थी। उहा बि तमामु लंबी चौड़ी हिकिड़ी मीटिंग हुई, जेके ओवरऑल सॼे सिंध जे असला ऐं SSP साहिबान जेके आहिनि उनखे मुकमल तौर ते पंहिंजे पंहिंजे ॻाल्हियुनि खां आगाह कयो। इन दौरान जैकाबाद डिस्ट्रिक्ट जे अंदरि डॉक्टर समीर नूर चन्ना साहब जन ऐं डिप्टी कमिश्नर जनाब मोहम्मद यूसुफ शेख साहब जन बि मीटिंग जो अरेंज कयो, जंहिंमें काफ़ी ॻाल्हियूं असां शेयर कयूंसीं। सो ओवरऑल हिन महिल ताईं जेकी बि सूरत हाल आहे ख़ुसूसन सिंध जे अंदरि उहा तमामु पुरमन आहे। ऐं जेकॾहिं जैकाबाद जी ॻाल्हि कयूं त 2015 खां वठी जेकी सूरत हाल रही आहे उन में असांजूं शहादतूं रहियूं ऐं वॾी हिकिड़े कर्ब खां जेकी आहे असांजी क़ौम जेको आहे उहो गुज़री आहे।
पर तंहिं बावजूदि बि असां हुसैनी आहियूं, अज़ादार इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहियूं। असीं खून ॾियणु जेको आहे उहो सम्झंदा आहियूं त जेको आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे राह में जेको आहे क़ुर्बानी ॾियणु असांजे लाइ हिकिड़ी इबादत आहे। सो तंहिं बावजूदि बि असां हर मामले खे जेको आहे मुंहुं ॾेई ॾियूं था पिया, पर असां हिन महिल ताईं छो त SSP साहिब जन पाण वज़ाहत कई आहे त काफ़ी डिप्लॉयमेंट जेकी आहे ओवरऑल सॼे जेकाबाद में 4000 खां मथे नफ़री जेके उन्हनि रखी आहे ऐं 200 खनि रेंजर्स जेके आहिनि उहे एहलकार जेके आहिनि उहे आहिनि ऐं 80-85 जेके आहिनि उहे कैमरा जेके नसब कया हूंदा, 12 कंट्रोल रूम जेके उहे हूंदा ऐं उन सां गॾु अगरि 36 खां 38 जेके आहिनि रूट्स जेके इंटरनल ऐं एक्सटर्नल उन्हनि ते जेको आहे उहो साईं वारनि जेको आहे उहो मूवी जो जेको बंदोबस्तु कयो आहे ताकी माण्हू जेके बि ट्रांसपोर्ट ते अचनि था उनखे नक़लो हरकत खे ॾिसी सघनि। उन सां गॾु स्नैप चैकिंग आहे या जेके मोटेल्स होटल्स आहिनि उन जे मथां जेको आहे वधीक जेको सख़्ती रखी आहे। फ्लैग मार्च रहियो आहे ऐं जेके बि माण्हू महसूसु कया वञनि था त इन मुहर्रम जे हवाले सां नक्से अमन में जेका उहे जेको आहे उहो हायल थींदा त उन्हनि खे बि जेको आहे कैप्चर करे जेको आहे उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे पाबंद कयो वियो आहे। त ओवरऑल असीं सम्झूं था पिया त SSP साहिब जन जा वॾा सुठा इक़दामात आहिनि। ड्रोन कैमरास जो बि जेको आहे उहो बंदोबस्तु कयो वियो आहे, असांजे तरफ़ां बि कयो वियो आहे। तंहिं बावजूदि बि अल्हम्दुलिल्लाह हिन महिल ताईं जेकी असांजी कोऑर्डिनेशन असांजी हले थी, छो त कल्ह गड़ी खीरो जो टूअर हो SSP साहिब जन जो ऐं जेको आहे उहो डिप्टी कमिश्नर साहिब जन जो ऐं ठुल जो हुयो। अॼु जेका बाद जी वरी मीटिंग इंशाअल्लाह थियण पई वञे, माना चइबो ईअं त ओवरऑल अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठी हिन वक़्त जी सूरत हाल आहे। गुज़ारिश कयां त हीउ हुरमत जो महीनो आहे। क़ुर पाक हुरमत जा 4 महीना ॿुधाइनि जंहिंमें मुहर्रमुल हराम जेको आहे उहो अमन अमान जो महीनो आहे। लिहाज़ा बहस अहिड़ी हुजणु खपे जंहिंसां इल्म खे में फ़ज़ीलत मिले ऐं इल्मु जेको आहे उहो इंसान जो वधे। बाक़ी अगरि जेकॾहिं कंहिं ते इल्ज़ाम तराशी ऐं बग़ैर कंहिं तारीख़ जे जेको आहे उहो कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जेके इंसान जे फ़िक़ही मामलात ऐं मसलकी मामलात खे नुक़सानु पहुचाइनि, कंहिंजे दिलि खे ठेस पहुचाइनि, इहो कहिड़े बि माण्हूअ खे नथो ठहे, ख़ासि तौर ते मुस्लमान खे। छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमानु आहे अल मुस्लिमु मन सलमल मुस्लिमून मिन लिसानि व यद, मुस्लमान उहा आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿियो महफ़ूज़ रहे। लिहाज़ा ज़बान ऐं हथ खां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाए छॾियो। अहले बैत अलैहिस्सलाम बि इन ते अमल कयो आहे, सहाबा किराम रज़ियल्लाहु अलैहिम बि इन ते अमल कयो आहे। त लिहाज़ा असां सम्झूं था पिया त जेके बीइंग अ मुस्लिम असांखे मुहर्रम पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ अगरि जेकॾहिं फ़िक़ह जाफ़री सां तालुक़ु रखनि था पिया त पंहिंजे फ़िक़ह जाफ़री जे हवाले सां पंहिंजे नज़रिए मुताबिक़ मजलिसूं, अज़ादारियूं, ताज़िया, ताबूत, ज़ुलजनाऊं वग़ैरह जेके बि आहिनि उहे पंहिंजा सरअंजाम ॾियनि। बाक़ी अगरि जेकॾहिं अहले सुन्नत जा भाइर आहिनि, ज़ाहिर आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम सभु जो आहे, उहो शिया हुजे सुन्नी हुजे सभु जो आहे। अगरि जेकॾहिं उहे सबीलूं हलाइनि था पिया, नंगर न्यास कनि था पिया, अगरि ख़ैरात कनि था पिया या ग़रीबनि मिस्किन खे खाराइनि था पिया त मां सम्झां थो इहो बि सुठो कंट्रीब्यूशन आहे। त लिहाज़ा कंहिंजी दिलि आज़ारी करणु इहो हराम बि आहे, ग़लति बि आहे, इस्लाम जी इजाज़त नथो ॾे। नौजवान नसल खे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त इस्लाम खे मज़बूत करण जी कोशिशि कयो, उनखे कमज़ोर करण जी कोशिशि न कयो। तव्हांजे हिकिड़े ग़लति मैसेज सां जेको आहे उहो पूरी उम्मत मुस्लिमा में वॾो फ़साद पैदा थी सघे थो। उमीद थो कयां सभिनी धुरनि खां त इंशाअल्लाह मुहर्रम खे पंहिंजो मुहर्रम सम्झी, इमाम हुसैन जो ग़म सम्झी पंहिंजे अक़ीदनि मुताबिक़ जो मल्हाइण जी कोशिशि कंदासीं। जी नाज़रीन, तव्हां शिया अॻवान बंदे अली जाफ़री ऐं शिया अॻवान सैयद एहसान शाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि इंतिज़ामिया पारां कयल सहकार ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे। उन्हनि जो हीउ चवणु हुयो त इंतिज़ामिया पारां असां सां भरपूर सहकार कयो वियो आहे। ऐं उन खां अलावा DC मोहम्मद यूसुफ शेख साहिब जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जेके बि जैकबाबाद में इंतिज़ामात कया आहिनि उन्हनि जो जेको आहे उन्हनि पूरो हाल वाल तफ़सीली असांखे ॿुधायो। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।